जी असां हींअर मौजूदु आहियूं हाई कोर्ट बार एसोसिएशन में, जिते एडवोकेट मिस्टर फैज़ान अहमद मेमून सां हींअर मौजूदु आहे। हिन खां पुछा कंदासीं त वधंदड़ हिन महांगाई जिते आम आवाम जी चेल चिबी थी वई आहे, उते वकील बिरादरी केतिरी मुतासिर थी आहे। अचो त उन जा वीचार कहिड़ा आहिनि, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त महंगाई जे मुतालिक़ यही ॻाल्हि कंदुसि त असांजी जेका गवर्नमेंट आहे जी इहा कंटिन्यूसली फेल थी वई आहे। जी इहा गवर्नमेंट फेल थी वई आहे पंहिंजे प्राइस कंट्रोल जे हवाले सां, पंहिंजी पॉलिसीज़ जे हवाले सां, जी त जीअं आवाम खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ ॾेई सघे। इहा टोटल पॉलिसीज़ जे हिसाब सां जी फेल्योर आहे। जी ठीकु आहे। ऐं इन फेल्योर जे करे जी क्राइम रेट तमामु घणो वधी वियो आहे। जी इन जे मुतालिक़ कंहिं बि क़िस्म जी का लेजिस्लेशन वग़ैरह न पई थिए। जी ऐं इन लेजिस्लेशन न थियण जे करे या जी कंट्रोल न थियण जे करे, लेजिस्लेशन न थियण जे करे जी असांजो क्राइम रेट वधे पियो। जी ऐं असांजो जेको बेरोज़गारी जे करे तमामु माण्हू जेके आहिनि पंहिंजो पाण खे मारण ते अची विया आहिनि, सुसाइड अटेम्प्ट वग़ैरह इहे बि थियनि पिया। जी इवन दो जेके चङा भला रोज़ी ते या मिसाल इलाही फैक्ट्रियूं वग़ैरह जीअं बंदि थियूं आहिनि। जी ऐं इवन असां वटि अहिड़ा केसिस तमामु घणा आहिनि त फैक्ट्रियूं बंदि पियूं थियनि। जी असांजो अगरि फैक्ट्रियूं बंदि थियूं थियनि त ऑब्वियसली जेको माण्हू आहे जी उहे बेरोज़गार पिया थियनि ऐं उहे जी ॿाहिरि अचनि पिया। उन्हनि वटि खाइण लाइ का शइ न आहे। जी ऐं जंहिंजे करे उहे क्राइम पिया कनि, खुरूं जी दाड़ा इहे आम मामूल थी वियो आहे इन्हनि जी शयुनि जो। ऐं इन जे करे जेको असांजो वकील तबिको आहे जी उहो बि तमामु घणो मुतासिर थियो आहे। इन जो उन जे करे ई जेको आहे हिते मसइला मसाइला वधनि पिया। ऐं जेके इवन अहिड़ा बि माण्हू थी चुका आहिनि जो असां जेको आहे वकीलनि खे उनजा प्रॉपर फीसूं या उन हिसाब सां केस न मिलण जे करे जेको आहे उहे डाइवर्ट पिया थियनि ॿियनि फील्डनि में। ऐं इहा सम्झो त असांजे लाइ सम्झो त तमामु वॾो हिकिड़ो आहे लॉस आहे, तमामु वॾो लॉस आहे। ऐं इंशाअल्लाह असां उमेद इहा ई कयूं था त गवर्नमेंटूं जेके आहिनि पंहिंजो हिन पॉलिसीज़ ते कमु कंदियूं। ऐं इंशाअल्लाह जेको आहिनि फेल्यूर खां वठी करे फेल्यूर खे ख़तमु करे अॻियां ईंदियूं ऐं असांजे लाइ कुझु कंदियूं। थैंक यू।